बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम सब मेहरान में आऊं आहियां तव्हांजी मेज़बान तहनीम मोहन। नाज़रीन, यकीनन जिथे बि हूंदो ख़ुशि हूंदो ऐं आबाद हूंदो ऐं ख़ासि तौर ते जुमे जो ॾींहुं असांजी ज़िंदगी में असांखे वरी नसीब थियो। तव्हांखे जुमे जूं लख लख मुबारकूं हुजनि। जुमे जो ॾींहुं असांखे स्टार्ट जीअं असां कंदा आहियूं त उहो यकीनन उहो हर ॾींहुं जेको अफ़ज़ल हूंदो आहे, लेकिन जुमे जी इबादतूं, जुमे जी नमाज़ूं अफ़ज़ल हूंदियूं आहिनि। ऐं उन ख़ासि तौर ते वरी असां मुंहिंजी प्यारी प्यारी भेणियूं जेकियूं हूंदियूं आहिनि, सवेरे उथी घर वग़ैरह साफ़ु करणु ऐं जीअं भई मर्द हज़रात अचनि था उन्हनि जा कपिड़ा वग़ैरह प्रेस करणु, ॿारनि जी तयारी करणु ऐं वरी ख़ासि तौर ते वरी सां गॾु गॾु रमज़ान मुबारक जी तयारियूं। माना हिकिड़ो ख़ुशी जो मंज़रु, शुक्र आहे असां मुस्लमान आहियूं ऐं असांखे इन ॻाल्हि ते फ़ख़ुरु आहे। असांजी इहे ई नंढियूं नंढियूं ख़ुशियूं ऐं असांखे नंढियूं नंढियूं नेकियूं करण जा असांखे मौक़ा मिलंदा आहिनि पंहिंजी ज़िंदगी में। त हमेशह जेको आहे त पाण जॾहिं चाहो था त तव्हां कंहिंखे ख़ुशि कयो या तव्हां का नेकी हासिलु करणु चाहियो त कंहिं न कंहिं इंसान खे ख़ुशी ॾियो ऐं उन जी मदद कयो। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं जुमे जो ॾींहुं आहे त जुमे जे ॾींहं ते असांजी का बि हिकिड़ो नंढे में नंढो अमल बि असांजी नेकी में शुमारु थींदो। जी सपोज़ कयो त अगरि तव्हां रस्ते में वञो था, अगरि तव्हांखे को पथर या कोई अहिड़ो वॾो भींड वग़ैरह नज़र थो अची वञे त उनखे बि खणी रस्ते को साइड ते रखंदो त इहो बि तव्हांजी नेकी में शुमारु थींदो। अलाह साईं एतिरो गफ़ूर रहीम आहे। असांजी नंढी नंढी जेकी असां कॾहिं कॾहिं न चाहींदे बि कंहिंखे दिलि आज़ारी करे वठंदा आहियूं, लेकिन पोइ जॾहिं ख़बर पवंदी आहे त उन खां असांखे माफ़ी ज़रूरु घुरणु घुरिजे। ऐं जीअं त आउं ज़रूरु इहा ॿुधाइणु चाहींदमि त हिन सां प्रोग्राम सां ताउन कयो आहे सुहाण चांहि, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि, 10 रुपए खां वठी 10 लख रुपए ताईं। त जल्दी कंदा वेझो की दुकान तो सुहाण चांहि वठंदा ऐं 10 लख रुपए जा हक़दार थींदा। ऐं जीअं त नाज़रीन सां गॾोगॾु क्राउन जेको आहे बॉडी स्प्रे, जंहिंमें 4 फ्रेगनेंस मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जा नाला तव्हांखे यकीनन ॿुधाईंदी हलंदमि त क्लासिक, पर्सन, टोरेंटो एंड एथलिक, इहे 4 फ्रेगनेंस आहिनि बॉडी फॉर मैन आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु किंग टॉक्स मच्छरनि जो स्प्रे ऐं ख़ासि तौर ते जेके जीअं ॾिसो था त थोरी गर्मी तेज़ थी वेंदी आहे या घटि थी वेंदी आहे त मच्छरनि जो कहिड़े कहिड़े मां हूंदा आहिनि, कहिड़े मां न हूंदा आहिनि, लेकिन मच्छर अक्सर तौर ते ऐं घरनि जी कुंडनि किचन में त पोइ त तव्हां इहो किंग टॉक्स मच्छरनि जो स्प्रे ज़रूरु इस्तेमालु कंदा ऐं पंहिंजे ॿारनि जो बि इन सां घणो ख़्यालु रखंदा, क्योंकि मच्छरनि सां काफ़ी सारियूं बीमारियूं थियनि थियूं, मलेरिया थिए थो, डेंगी थी थो वञे, त इन जे करे इहो किंग टॉक्स स्प्रे पंहिंजे घर में ज़रूरु इस्तेमालु करो। ऐं जीअं त नाज़रीन अॼु जुमे जो भंडारो ॾींहुं आहे, जुमे ते असां वटि हिकिड़ा जेके ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि, हाफ़िज़ क़ुरान आहिनि ऐं उन्हनि जो तव्हांखे तारीफ़ कराईंदुमि। नालो आहे मौलाना हक नवाज़ जोड़े जो साहिबु। अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह ठीक है। जुमे जो तव्हांखे मुबारक हुजे। अल्हम्दुलिल्लाह खैर खैर मुबारक माशाअल्लाह। ऐं जी ख़ासि तौर ते मां इहो बि चाहींदुमि तव्हांजी सुबुह जो आगाज़ यकीनन तव्हां अल्लाह साईं जे क़ुर पाक जी तिलावत ऐं नमाज़ सां शुरू कयो। न न बिल्कुलु, इहो हर मुस्लमान जो इहो शेवो आहे की पंहिंजे जुमे ॾींहं जी ख़ासि तौर ते सूरत कहफ़ जी तिलावत करणु, सूरत कहफ़ जिन जी तमामु घणी फज़ीलत आहे। सूरत कहफ़ ऐं ॿियूं बि सूरत, सूरह यासीन, क़ुर शरीफ़ जी तिलावत ई मुस्लमान ते हक़ बि बणिजे थो क़ुर पाक खे इन तिलावत करे ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजे रब खे यादि रखे, अल्लाह जो ज़िक्र अज़कार करण सां गॾोगॾु सही बिल्कुलु मख़लूक़ ख़ुदा सां बि सुठो तालुक़ रखे, इंसान जी हमदर्दी जो जज़्बो बिल्कुलु रखंदो रहे। बिल्कुलु बिल्कुलु ऐं जीअं ख़ासि तौर ते रमज़ान जा हाणे रमज़ान जूं तयारियूं हुननि पियूं, उन्हनि लाइ छा चवणु चाहींदो? सही न न अल्हम्दुलिल्लाह, रमज़ान त हाणे हर मोमिन जे लाइ हिकिड़ो ख़ुशी जो मौक़ो आहे ऐं अल्लाह पाक जे तरफ़ां महिमान आहे। ॾिसो न, असां ई तव्हां वटि जेकॾहिं महिमान ईंदा आहिनि त केॾी ख़ुशी थींदी आहे, उनजे लाइ केॾी तयारी कंदा आहियूं, घर जी सफ़ाई कंदा आहियूं, ॿारनि खे असां सेट कंदा आहियूं त बाबा महिमान अचनि पिया, तव्हां हुनजो ख़्यालु रखिजो ऐं अहिड़ी का मिस्टेक न कजो, अहिड़ी का बिल्कुलु सम्झाए छॾींदा आहियूं, घर खे बिल्कुलु साफ़ु सुथिरो रखंदा आहियूं। त अहिड़े तरीक़े सां असांखे बि पंहिंजे जेको दिलि वारो घरु आहे न, इनखे बिल्कुलु साफ़ु रखणु खपे, कीने खां, नफ़रतुनि खां ऐं हर क़िस्म जे जेको आहे सो गुनाह खां पाण खे बचाइणु घुरिजे। तव्हां त इहा दिलि पहिरीं साफ़ु हुजे, असांजो घरु साफ़ु हुजे त जीअं अलाह जो महिमान असां वटि पहुचे त पहिरीं असां खां ख़ुशि रहे। बिल्कुलु ऐं इंशाअल्लाह हर मुस्लमान खे जो इहो जज़्बो आहे की मूंखां रमज़ान मुबारक जो रहमतूं बरकतूं मूंखे मिलनि। हीअ महिमान असांजे दिलि इहे टे तोहफ़ा खणी पियो अचे, रमज़ान मुबारक, हिकिड़ो रहमतुनि जो, बरकतुनि जो, वरी मग़फ़िरत, इहे टे ॾहाका जेके आहिनि इहे ख़ासि टे तोहफ़ा आहिनि। असां वटि जेके महिमान ईंदा आहिनि उहे बि असांजे लाइ गिफ्ट आणींदा आहिनि। हा, इहे सभिनी जे लाइ गिफ्ट खणी आयो रमज़ान मुबारक, सम्झी, ॿारनि जे लाइ बि अहिड़े नमूने सां, वॾनि जे लाइ बि, नंढनि जे लाइ बि, सभिनी लाइ ख़ासि तौर ते अल्लाह पाक जो इनाम, रहमतुनि जो तोहफ़ो, बरकतुनि जो तोहफ़ो। तंहिंजे करे कोशिशि कयूं की इन तोहफ़नि मां असां फ़ाइदो हासिलु कयूं। ऐं बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां जीअं महिमान जे अचण जे लाइ असां पंहिंजे ॿारनि खे तयारु कंदा आहियूं, उनजी अहमियत यारींदा आहियूं, त रमज़ान मुबारक जे अचण खां पहिरीं बि असां पंहिंजे घर में
नंढनि ॿारनि खे बि उनखे जज़्बो ॾियारियो, एसा ॾियारियो त बाबा हीअ असांजो रमज़ान मुबारक जो महीनो अलाह जे रहमतुनि जो महीनो आहे, रोज़े रखण जी उनखे तरग़ीब ॾियारियूं, उनखे इबादतुनि जी तरग़ीब ॾियूं, क़ुर पाक जी तिलावत करणी आहे, निमाज़ुनि जी पाबंदी करणी आहे, त अहिड़े तरीक़े सां उन्हनि में बि ईमानी जज़्बो पैदा थी वेंदो आहे। पोइ वरी दिलि बि कंदो आहे ॿारनि खे त असां बि रोज़ो रखूं। वरी काफ़ी माइयूं हूंदियूं आहिनि त ॿारनि खे अधु रोज़ो रखाईंदियूं, जेके नंढा नंढा ॿार न पहुचंदा आहिनि जेसिताईं उन्हनि खे आदत थिए। न बिल्कुलु सही आहे, हिन में उनजी प्रैक्टिस थींदी रहंदी ऐं उनजो जज़्बो आहिस्ते आहिस्ते वधंदो, त बिल्कुलु इन में कोई शक न आहे त हुनजी तरबियत थींदी रहंदी। ऐं तरबियत वालिदैन जो हक़ बि आहे। बिल्कुलु 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 त हू परी उहे अल्हम्दुलिल्लाह जुमो त हाणे असांजो पंहिंजो इस्लामी ॾींहुं आहे ऐं हिकिड़ो ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। हथां खां हदीस में त अचे थो त ईद उल फितर ईद उल अज़हा खां बि वधीक जेको ख़ुशी जो ॾींहुं आहे उहो जुमे जो ॾींहुं आहे। ऐं अफ़ज़ल उल अयाम सैयदुल अयाम यौमुल जुमा, सभिनी भलो ॾींहं जो सरदार जुमे जो ॾींहुं आहे। सम्झी, इहे अलाह पाक जो इनाम आहे। मां थोरो डिटेल में वञा की अलाह तबारक व तआला हर उम्मत खे हिकिड़ी इबादत जो ॾींहुं ॾिनो आहे की तव्हां हिकिड़ो 6 ॾींहं तव्हांजा आहिनि, 7 ॾींहं मुंहिंजी इबादत जे लाइ तव्हां रखो। ठीकु आहे, यहूदी हुया त हुननि खे बि इहो मिलियो, ईसाइनि खे बि ॾींहुं मिलियो त हुननि पंहिंजे लाइ इंतिखाब कयो जुमे छंछर जे ॾींहं जो, यहूदियुनि ईसाइनि पंहिंजे लाइ आचार्य जे ॾींहं जो इंतिखाब कयो। त अहिड़े तरह सां जॾहिं हिन उम्मत जो दौरु आयो त अलाह तबारक व तआला हिन उम्मत खे चयो तव्हां इंतिखाब कयो, त क़ुर्बान वञूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन था त उन तां त उन्हनि पाण उनखे चॉइस न कयो। अॻियुनि उम्मतुनि ॾींहुं पंहिंजो पाण चॉइस कयो त छंछर जो ॾींहुं असांखे खपे, आचार्य जो ॾींहुं खपे, त हुननि पंहिंजी चॉइस रखी। ठीकु आहे, पर पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चॉइस न रखी, बल्कि पंहिंजी चॉइस खे अलाह जे मशीअ ते छॾे ॾिनो त जीअं अलाह पाक अलाह तूं पंहिंजी मर्ज़ी सां जेको असांखे ॾींहुं ॾींहुं त चवंदा आहिनि त अलाह पाक जो इंतिखाब इला जवाब, त हुननि पंहिंजी मर्ज़ी सां इंतिखाब कयो छंछर जे ॾींहं जो या आचार्य जे ॾींहं जो। अलाह पाक असांजे लाइ जेको इंतिखाब कयो जुमे जे ॾींहं जो, त सभ खां अफ़ज़ल ॾींहुं छो त जुमे जो ॾींहुं आहे। इन जे करे इन में काफ़ी ख़ूबियूं बि आहिनि। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी पैदाइश जुमे जे ॾींहुं आहे, पाण जन्नत में जुमे जे ॾींहुं विया, वरी दुनिया ते इलाही आहे तॾहिं बि जुमे जो ॾींहुं हो। या हज़रत आदम हज़रत हवा जी जेका पाण में मुलाक़ात थी त उहो बि जुमे जो ॾींहुं हो। या कई नबियनि ते जेके अलाह पाक जूं इनामात थिया आहिनि, एहसानात थिया आहिनि, त उहे बि जुमे जो भलारे ॾींहं ते, त एॾियूं रहमतुनि ऐं बरकतुनि वारो ॾींहुं आहे। अॻिते हली करे जॾहिं हीअ दुनिया ख़तमु थींदी, फना थींदी, त वरी क़यामत क़ाइमु थींदो जुमे ॾींहुं त एॾी बिल्कुलु त एॾी वॾी इन जी ॾींहं जी तमामु अहमियत ऐं फज़ीलत आहे। उन सां गॾोगॾु अलाह पाक इन ॾींहं जी जेका इबादत रखी आहे उन इबादत जो सवाब बि वधाए छॾियो आहे। ठीकु, त बिल्कुलु मुख़्तसर क़ुरान करीम में बि हुकुम मिलियो या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमुआ फसअू इला ज़िक्रिल्लाह। ईमान वारो जुमे जी तयारी कयो, जॾहिं जुमे जी अज़ान अचे त हाणे पंहिंजा सभु कमकार छॾे अलाह जे ज़िक्र जे तरफ़ वधी अचो। त ख़ुदि अलाह पाक क़ुरान करीम में इन ॾींहं जी निमाज़ जी इबादत जो हुकुम ॾिनो आहे ख़ासि तौर ते। ऐं वरी एॾी आसानी फरमाए की जॾहिं निमाज़ तव्हांजी पूरी थी वञे त वरी तव्हांखे आज़ादी आहे। हाणे इन मां असां मुवाज़नो कयूं, थोरो फ़र्क़ु रखूं त ॾिसो अॻियुनि उम्मतुनि जेको छंछर ऐं आचार्य जो ॾींहुं मुक़ररु कयो त उन्हनि खे सॼो ॾींहुं इबादत में रहणो थो पियो। हा, छो त हुननि जी पंहिंजी चॉइस हुई न, पंहिंजी चॉइस हुई त उन्हनि में उन्हनि खे का रिआयत कोन मिली। ऐं असांजी जॾहिं पंहिंजी चॉइस न हुई, अलाह जी मर्ज़ी ते हलियासीं त वरी अलाह पाक उनजे लाइ आसानी बि करे छॾी। ॾिसो दुनिया में असां ख़रीदारी कयूं था, का जेकॾहिं कंहिं दुकानदार खां पंहिंजी चॉइस ते वठंदासीं त असांखां उहो रेट पंहिंजी वरी चॉइस ते वठंदो, पर जेकॾहिं उनखां असां चवंदासीं त भाऊ पंहिंजी मर्ज़ी ते ॾे त पंहिंजी मर्ज़ी ते ॾींदो, पंहिंजे एतमाद ते ॾींदो त शइ बि सुठी ॾींदो ऐं मुनासिब रेट ते। त ही अलाह पाक जो इंतिखाब असांजे लाइ ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उम्मत जे लाइ हिकिड़ी आसानी पैदा करण जे लाइ अलाह पाक जे ई मर्ज़ी ते हलिया त वरी अलाह पाक एॾी आसानी फरमाई की जुमे जे ॾींहुं जी असांखे एॾियूं रहमतूं ऐं बरकतूं मिली वयूं। बिल्कुलु बिल्कुलु, ऐं इंसान जीअं त तयारी थो करे, कपिड़ा प्रेस थो करे, उन में बि असांखे नेकियूं मिलनि थियूं। बिल्कुलु बिल्कुलु, हीउ ॾींहुं अहिड़ो आहे असांजी जीअं हर लम्हो असांजो इबादत में ऐं नेकियुनि में गुज़रे थो। ठीकु आहे, जीअं जुमे जो ॾींहुं तयारी करणु
ऐं गुस्ल करणु इहो बि सुनत आहे, ठीकु आहे। उन सां गॾोगॾु साफ़ कपिड़ा पाइणु, ख़ुशबू लॻाइणु, इहा बि सुनत आहे। वरी जुमे जी नमाज़ जे लाइ कदम खणी करे विख विख ते जेको अजर सवाब मिले थो, वरी विख विख ते नेकी मिले थी, दर्जा बुलंद थियनि था। मां ब्रेक वठी वठां, तव्हांजी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, असां वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक, ऐं हिन प्रोग्राम सां तावन कयो सुरहाण चांहि ऐं किंग टॉक्स मच्छरनि जो स्प्रे ऐं बॉडी स्प्रे क्राउन। कार्य न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां तावन कयो आहे सुरहाण चांहि, जेके नव रिश्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि, 10 रुपए कोठी 10 लख रुपए ताईं। ऐं हुन सां गॾोगॾु किंग टॉक्स मच्छरनि जो स्प्रे ऐं बॉडी स्प्रे क्राउन, जंहिंमें 4 फ्रेगनेंस अवेलेबल आहिनि ऐं फॉर मैन। जी मौलाना साहब, मां इहो ज़रूरु तव्हांखां पुछणु चाहिंदमि त रमज़ान मुबारक जूं कहिड़ियूं कहिड़ियूं फज़ीलतूं आहिनि ऐं असांखे छा करणु घुरिजे, कहिड़ी तयारी सां गॾु रोज़े रखण खां वठी इफ़्तार ताईं? जी जी बिल्कुलु। हाणे रमज़ान मुबारक त बिल्कुलु रहमतुनि ऐं बरकतुनि जो महीनो आहे, हुनजो अदब एतिराम बि करिणो आहे ऐं रोज़ो बि फ़र्ज़ु आहे। उन कोशिशि करणी आहे की रोज़ो असांखे छॾिणो न आहे बिना के उज़र जे। हा, बाक़ी तकलीफ़ आहे, परेशानी आहे, सफ़र में आहियूं त पोइ त इस्लाम असांखे रिआयत बि ॾिए थो ऐं बहाने जे लाइ अलाह सां आसानी बि कई आहे। पर जेकॾहिं बिना उज़र जे रोज़ो छॾणु मुनासिबु न आहे, छो त पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो कि जेको माण्हू रमज़ान मुबारक जो बिना उज़र जे जेकॾहिं रोज़ो छॾे थो ॾिए, उन खां बाद में रमज़ान खां पोइ ज़िंदगीअ भर उन हिकिड़े रोज़े जो कफ़ारो अदा कंदो रहे, रोज़ा रखंदो रहे, तॾहिं बि रमज़ान जे हिकु रोज़े जे बराबरि थी नथो सघे। त एॾी वॾी हिनजी रोज़ रमज़ान मुबारक जी अहमियत आहे, जेकॾहिं पंहिंजी कोशिशि कयूं की असांखां रोज़ मिस न थिए ऐं रोज़ा सभु कंप्लीट रखूं। उन सां गॾोगॾु रोज़नि जो कुझु अदा बि आहिनि कि पंहिंजी ख़्यालु रखिणो आहे, उन में वक़्त जो ऐं कंहिंखे तकलीफ़ न आहे ॾियणी, पंहिंजी ज़बान सां कंहिंखे तकलीफ़ न आहे ॾियणी, कंहिंखे बुरो भलो न आहे चवणो, कंहिंजे लाइ दिलि में के हसद, कीनो, बोझ, नफ़रतुनि वारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं न आहिनि करणियूं, छो त इन सां असांजे रोज़े जो अजर सवाबु ख़तमु थी वेंदो, रोज़ो ज़ाया थी वेंदो। ऐं रोज़े जो जेको मक़सदु आहे की इंसानियत जी हमदर्दी, ॾिसो न, सुबुह खां वठी करे असां पिर फुटी खां वठी करे शाम ताईं रोज़े में जेको बुख ऐं उञ लॻे थी, त उन में असांखे इंसानियत जो अहसासु थिए थो, ग़रीबनि जो, मिस्किन जो, उन जो अहसासु थिए थो। त ॾिसो त असांखां जेकॾहिं 5 कलाक 8 कलाक थोरी बुख बर्दाश्त न थी आहे, त उन्हनि माण्हुनि जो छा हाल हूंदो जिन वटि कुझु न आहे ऐं उन जा कई टाइम बिना खाधे जो गुज़री था वञनि। त उन्हनि जो बि हिकिड़ो अहसासु आहे, हमदर्दी आहे। ऐं उन सां गॾोगॾु रमज़ान मुबारक खे त जेको ॿियो नालो ॾिनो आहे शहरुल मुआसात जो, वही रमज़ान मुबारक आहे हमदर्दी जो महीनो, इंसानी जी हमदर्दी। त उहो अहसासु असांखे रोज़े जे अंदरि रखिणो आहे। अच्छा मौलवी साहब, हमेशह इहे चवंदा आहिनि त अगरि कोई तव्हां रोज़ो अगरि नथा रखी सघो बीमारीअ सबबु, जीअं ख़ासि तौर ते जेके शुगर जा पेशेंट हूंदा आहिनि, उहे त बिल्कुलु रोज़ो रखी ई न सघंदा आहिनि, छोकी उन्हनि खे बि कमज़ोरी थींदी आहे, का न का शइ पोइ उन्हनि खे खाइणी पवंदी आहे। पोइ उन्हनि लाइ त इहे चवंदा आहिनि त अगरि ॿिए कंहिंखे रोज़ो खोलराइनि ऐं रखाइनि त पोइ रोज़े जेतिरो ई सवाबु मिलंदो। बिल्कुलु बिल्कुलु, इहो क़ुरान शरीफ़ में इन हुक्म खे वाज़े तौर ते ज़िक्र कयो वियो आहे कि फमन कान मिनकुम मरीज़न औ अला सफ़रिन फ़इदतुन मिन अय्यामिन उख़र। जेकॾहिं को माण्हू बीमार आहे, फ़िलहाल रोज़ो नथो रखी सघे, त उनजे लाइ इहो आहे कि बाद में जॾहिं नंढा ॾींहं अची वञनि त उन जी कज़ा करे। हींअर जेकॾहिं नथो रखी रमज़ान जे महीने में, न रमज़ान में, हींअर त हाणे ॾिसो ॾींहं वॾा आहिनि ऐं हिन टाइम ते रोज़ो नथो रखी सघिजे, पर अॻिते हली करे जॾहिं ॾींहं नंढा थी वेंदा ऐं उन्हनि में उहो रोज़ो रखी सघिबो, त पोइ उन टाइम ते उनजी कज़ा करणी आहे। पर जेकॾहिं अञा बि असां में एॾी कमज़ोरी आहे जो असां सियारे जे ॾींहंनि में बि रोज़ो नथा रखे सघूं, त वरी हाणे इन जे लाइ ॿी सूरत आहे कि तव्हां उन रोज़े जो फिदियो ॾियो। हा, फ़फ़ीदियतुन सियामिन, त तव्हां रोज़े जो उनखे फिदियो अदा कयो। फिदियो उन माण्हू जे लाइ जेको साल भर में बि रोज़े रखण जी ताक़त न हुजे। ठीकु आहे, अहिड़ो मरीज़ आहे जेको कॾहिं बि सॼे साल में रोज़ो नथो रखी सघे, या कमज़ोर आहे, या वॾी उमिरि जो माण्हू आहे, त बिल्कुलु त पोइ अहिड़े नमूने सां उहो रोज़ो उनजे लाइ रिआयत बि आहे ऐं उनखे फिदियो ॾींदो। फिदियो छा आहे, उहो बि मां उनजी थोरी वज़ाहत करे छॾियां कि फिदियो हिकु मिसकीन खे 2 टाइम रोज़ खाधो खाराइणु। ठीकु आहे, इफ़्तारी ऐं सेरी, इहे 2 टाइम पंहिंजी हैसियत मुताबिक़, जेका असांजी पंहिंजी हैसियत आहे उन मुताबिक़ उनखे असां उहो खारायूं। त जी बाक़ी हूअं जेकॾहिं आहे क़ीमत जे हिसाब सां त फिदियो आहे 2
2 किलो कणिक या उनजी क़ीमत, 2 किलो कणिक या उनजी क़ीमत, ठीकु आहे। पोइ इहो रेट त मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हले थो, पोइ किथे फ़िदियो वधीक हूंदो आहे, किथे घटि हूंदो आहे, ठीकु आहे। वाराड़ी जे हिसाब सां घटि आहे, शहर जे हिसाब सां वधीक आहे। जेकॾहिं वरी अञा ॿियनि वॾनि शहरनि में वेंदो त उते वरी उनजी थोरी वधीक वञे। बिल्कुलु रोज़े सवाबु मिले थो। उहो जेको फ़र्ज़ु हुयो असांजो, उन फ़र्ज़ जो फिदियो थी थो वञे। बिल्कुलु बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह, दीन में तमामु घणी आसानी आहे ऐं तमामु घणी रिआयत आहे, इन में को शक न आहे। अलाह पाक पंहिंजे बानी सां केॾी मुहबत थो करे, प्यार थो करे की उनजे लाइ हुकुम हिकिड़ो ॾिए थो, पर जेकॾहिं बानो उन ते अमल नथो करे सघे त वरी रब पाक उनजे लाइ आसानी बि करे सघे थो। ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुसअहा। रब चए थो मां पंहिंजे बाने खे उनजे ताक़त मुताबिक़ ई हुकुम ॾींदो आहे, उनजे ताक़त खां मथे, गुंजाइश खां मथे को बि उनखे न मिलंदो। जेतिरी तकलीफ़ अगरि तव्हां सां बर्दाश्त था करे सघूं त अलाह साईं ओतिरी ई ॾींदा आहिनि, हिन खां मथे न पंहिंजे बंदनि खे तकलीफ़ कोन ॾींदा आहिनि। इहे सभु शयूं असांजी का ख़ासि तौर ते कॾहिं कॾहिं असां मायूस थी वेंदा आहियूं त असां सां हीअ शइ छो थी, त असां सां हीअ अलाह साईं ईअं छो कयो, कॾहिं कुफुर ॻाल्हाइण लॻंदा आहियूं त लेकिन इंसान कॾहिं बि इन शइ को मायूस ई न करे। तव्हां बि त मायूस न, असुल में त पंहिंजी इंसान खे पंहिंजे ज़बान ते कंट्रोल करणो आहे की ज़बान सभ खां वधीक जेका असांखां गुनाह थियनि था या कंहिंखे तकलीफ़ अचे थी न, सा ज़बान जी आहे। ऐं हथ जी तकलीफ़ उहा मामूली आहे, उहा ख़तमु थी वेंदी आहे, उनजा निशान रही वेंदा आहिनि। पर ज़बान वारी जेका तकलीफ़ आहे न, उनजा निशान बि ख़तमु न थींदा, दिलि तां उहे निशान मिटबा ई न आहिनि, उहे सालनि जा साल उहे रहंदा आहिनि। हिकु लफ़्ज़ बि जेकॾहिं को अहिड़ो असांखां निकिरी थो वञे त उनजा असर त अहिड़ा थी था वञनि जो उहे सालनि ताईं हलनि था पिया। इन जे करे सभ खां पहिरीं जेका असां कोशिशि कयूं रमज़ान ॿार पंहिंजे ज़बान ते कंट्रोल कयूं। हा, ऐं घणनि गुनाहनि जो तालुक बि ज़बान सां आहे। ॾिसो कूड़ आहे, उनजो तालुक ज़बान सां आहे। ग़ीबत आहे, इन जो तालुक बि ज़बान सां आहे। सभु ज़बान सां थियनि था, त ज़्यादातर गुनाह थियनि ई ज़बान था। इन करे हदीस में आहे, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो कि जेको माण्हू मूंखे ज़बान जे हिफ़ाज़त जी ज़मानत ॾिए, जन्नत जी ज़मानत आउं थो ॾियांसि। त ज़बान जो केॾी वॾी अहमियत आहे कि ज़बान सां कंट्रोल करणु माना जन्नत। ॾिसो न माण्हू अॼुकल्ह ईअं ग़ीबत करे था वञनि, ख़बर ई नथी पए हक़ीक़त जी उन्हनि खे न छा, या वेठे वेठे कंहिंजे बारे में इन लाइ छा चवणु चाहींदो जेके अॼुकल्ह जे दौर में ग़ीबत कहिड़ी थी आहे। अॼुकल्ह हिकिड़ो मशग़लो थी वियो आहे कि बसि पाण में खिलबो करणी आहे, ॿिए जो ऐं ॿिए जी भली जेकॾहिं उन में का ग़ीबत थी वञे या का मज़ाक थी वञे त इहो गुनाह थी वञे त उन ते असांजो तवजो न हूंदो आहे। हालांकि इहा शइ तमामु ॾाढी ग़लति आहे कि असां पंहिंजे दिलि खे ख़ुशि करण जे लाइ पाण खे ऐं ॿिया कहिड़ा गुनाह करे था वञूं जंहिंजे करे असांखे महसूसु नथो थिए त एॾो वॾो गुनाह असां करे ॿुधायूं। हालांकि गिला करणु एॾो वॾो गुनाह आहे जंहिंजे बारे में क़ुर करीम ख़ुदि हुकुम ॾिनो आहे कि गिला इन आहे चनि पंहिंजे सॻे भाउ जे मुअल जे गोश्त खे खाइणु। त केॾी वॾी गुनाह इनखे क़ुर करीम कहिड़नि लफ़्ज़नि में ज़िक्र कयो आहे। त हालांकि इनखे इंसान पंहिंजी अहमियत जे त इन गुनाह खां पंहिंजे पाण खे बचाए। असांखे ख़बर कोन पवंदी आहे त असांखे कहिड़ी ख़बर त हू शायदि बंदो अलाह जे केतिरो क़रीब हुजे, कंहिंखे बि घटि न आहे सम्झो न। ॾिसो कंहिं बि इंसान खे चाहे असांखां नंढो हुजे उनखे बि घटि न आहे सम्झणो। जेकॾहिं असांखां उमिरि में वॾो आहे त उनखे बि असांखे पाण खां घटि न सम्झूं। ऐं जेकॾहिं असां बिल ज़ाहिर तौर ते असांखां असां पाण नेक आहियूं ऐं हू असांखां नेकी में घटि बि आहे तॾहिं बि असां हुनखे घटि न सम्झूं। छो त थी सघे थो त हुनखां का अहिड़ी नेकी थी वञे, अहिड़ी तौबा थी वञे जो रब उन जा सभु गुनाह मिटाए सघे। त उहो त बेपरवाह बादशाह आहे। अक्सर माण्हू ईअं चवंदा आहिनि त हीअ एतिरो माण्हू हाणे उन्हनि खे कहिड़ी ख़बर आहे अलाह साईं उनजी कहिड़ी रज़ा को राज़ी थी करे उनखे हज ऐं उमिरो नसीब फरमायो। त काफ़ी माण्हू ईअं चवंदा आहिनि त हीअ हज उमिरि ते असां माना एॾा सोम सलाद जा पाबंद हर वक़्तु निमाज़ पढ़ूं था त असांखे छो नथो नसीब त ही माण्हू कहिड़ी ख़बर अथनि ते ग़ीबत कंदा आहिनि। ॿियनि जे लाइ इहो न सोचिजे, इहो वरी जुदा हिकिड़ो वरी अञा ॿियो गुनाह थी थो वञे। हसद थी थो वञे त हीअ नेकी कई मूंखे छो थी मिले, इनखे अनोखी छो मिली। ठीकु आहे, त इहो अञा वधीक वरी अञा ग़ीबत खां बि वरी वधीक गुनाह में शामिल थी थो वञे हसद करणु। तंहिंजे करे जेके जेका नेकी मिले थी उन जे लाइ
शुक्र करणु घुरिजे ऐं इहा चॉइस करणी या अलाह जीअं तूं इन पंहिंजे बाने खे ईअं न नेकी या ॾिनी नेमत ॾिनी आहे मूंखे बि पंहिंजे फज़लो करम सां अहिड़ी नेमत मूंखे हसद न करणु खपे। इन ॻाल्हि ते आउं वरी मज़ीद तव्हां सां कंदमि त लेकिन हींअर वठां मां ब्रेक। नाज़रीन वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं इन प्रोग्राम सां तावन कयो सुरहाण चांहि जेके नव रिश्तनि खे जोड़े थी ऐं सां गॾोगॾु किंग टॉक्स मच्छरनि जो स्प्रे ऐं बॉडी स्प्रे क्राउन कारे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन हिन प्रोग्राम सां ताबुन कयो आहे सुरहाण चांहि जेके नव रिश्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि 10 रुपए कोठी 10 लख रुपए ताईं ऐं हुन सां गॾोगॾु किंग टॉक्स मच्छरनि जो स्प्रे ऐं बॉडी स्प्रे क्राउन जंहिंमें 4 फ्रेगनेंस अवेलेबल आहिनि। जी मौलाना साहब, त तव्हांजी ॻाल्हि हले पई त अलाह साईं जी हिकमत ऐं बसीरत अलाह पाक इन हकीमुन अलीमुन बसीरुन इहे अलाह पाक जूं हिकिड़ियूं सिफ़तूं आहिनि कि पंहिंजे बंदनि जूं हिकमतूं पाण ई ॼाणे थो। जी कई ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे असां त सम्झंदा आहियूं त इहे ज़ालिम आहिनि जाबिर आहिनि, पर जॾहिं वरी अलाह जी रहमत उन्हनि ते पलटी पवंदी आहे त थोरी बि उनजे नेकीअ जे करे उनजी ज़िंदगी बदिलजी वेंदी आहे ऐं रब जी रज़ा उनखे हासिलु थी वेंदी आहे ऐं वरी पंहिंजी पोइ ज़िंदगीअ खे वरी दोबारा नए सिर सां शुरू कंदा आहिनि। ऐं जेके कुझु उन खां थींदा रहंदा आहिनि त असां जंहिंजा हक़ खाधा आहिनि या जंहिंजे मथां ज़ुल्म कयो आहे आहिस्ते आहिस्ते उन्हनि खां उहे पूरा कंदा रहंदा आहिनि, उनखां माफ़ी घुरंदा रहनि। त असांजी पोइ जेकॾहिं पोइ ते वञूं त कई अहिड़ा वाक़ियात बुज़ुर्गनि जा असांखे मिलनि था जेके पहिरीं उन्हनि जी ज़िंदगी ॿी हुई ऐं उनजी लाइफ चेंज हुई, पर वरी ओचितो यकदमि अलाह पाक जी तरफ़ां उनखे अहिड़ी रहमत नेमत मिली थी वञे जो हुनजी ज़िंदगी बदिलजी थी वञे ऐं वरी रब जे रज़ा जे वेझो अची था वञनि, अलाह जे रहमतुनि जे क़रीब अची था वञनि ऐं पंहिंजे कयल गुनाहनि ते माफ़ी बि घुरनि था। इन में को शक न आहे। उन्हनि ते तंज़ करणी आहे और इन जे बारे में अहिड़ो ॻाल्हाइणु इहो घुराक ईअं सम्झूं त असां अलाह जे फ़ैसिले ते नाराज़गी जो इज़हार था कयूं, सम्झी त इहो तमामु सही। बिल्कुलु बिल्कुलु तॾहिं चवंदा आहिनि ख़ासि तौर ते वरी जॾहिं रमज़ान मुबारक में जेको असां ग़रीबनि जो असांखे ख़्यालु रखणु घुरिजे, पाड़ेसियुनि जो ख़्यालु रखणु घुरिजे, उन लाइ छा चओ? हा बिल्कुलु, इन में ख़ासि तौर ते उन्हनि जे लाइ इफ़्तारी जो इंतिज़ामु करणु ऐं इफ़्तारी में त तमामु वॾो अजर सवाबु रखियो वियो आहे कि उनजी तरग़ीब बि ॾिनी वई आहे कि तव्हां जेको इफ़्तारी कराईंदो उनखे बि रोज़े रखण जेतिरो वारो सवाबु मिलंदो आहे। त पंहिंजी हैसियत मुताबिक़ जेतिरी अलाह पाक असांखे हैसियत ॾिनी आहे कोशिशि कयूं त उनजी इफ़्तारी जो बंदोबस्तु कयूं ग़रीबनि जे लाइ, मिस्कीननि जे लाइ, पंहिंजे पाड़े वारनि जे लाइ। ॾिसूं था त पंहिंजे पाड़े में जेके बि आहिनि अड़ोस पड़ोस में त उन्हनि जो ख़्यालु रखूं, उते उन्हनि जे लाइ इफ़्तारी जो सामान उन्हनि ताईं पहुचायूं या उन्हनि जे लाइ रोज़े रखण जो सीरी जो उन्हनि ते सामान राशन पहुचायूं त उहे बि हिन में रमज़ान मुबारक जी इबादतुनि में असां सां गॾु शामिल थी वञनि, उन्हनि जो ख़्यालु बिल्कुलु सही सही। इन जे करे हीअ इफ़्तारी जेको आहे घर घर में ॿार नंढा खणी वेंदा आहिनि, खणी ईंदा आहिनि त ॾाढो सुठो हूंदो आहे, त टाइम हूंदो आहे रोज़े खां अॻु में जल्दी जल्दी सां सभिनि जे घरनि में इफ़्तारी ॾिनी वेंदी आहे। इन जे करे क्योंकि अंदरि जो हाल अलाह ई ॼाणे, बग़ैर इंसान ख़बर न आहे की हुन जे घरनि में इहा शइ मौजूदु आहे अलाए न, शायदि रोज़ो त उन्हनि जीअं तीअं रखी सघियो पर इफ़्तार लाइ उन्हनि खे आहे, पर इहो ई असांजो मज़हब, तॾहिं असांखे इन शइ जी चयो वियो आहे त हिक ॿिए खे इफ़्तार घरनि में ॾियो त पाण में मोहबत उख़वत क़ाइमु थी। इस्लाम जो असुल मक़सदु बि इहो आहे कि इंसानियत जी हमदर्दी हुजे, पाण में तअल्लुक़ क़ाइमु रहे, हिक ॿिए जे ॾुख सुख में शरीक रहे, त इहो ई मुस्लमान जो हिकिड़ो शेवो बि आहे, ख़सलत बि आहे। अच्छा मौलाना साहब, ख़ासि तौर ते जेके सहरीअ टाइम कुझु माण्हू सिर्फ़ु पाणी जो गिलास पी करे रखंदा आहिनि, त पोइ उन लाइ छा इहो जाइज़ आहे? न सिर्फ़ु गिलास पाणी जो सिर्फ़ु न उहो त बिल्कुलु आहे। इन में कुझु न कुझु सीरी करणु खपे, बिना कंहिं खाइण जे असां ईअं रोज़े जी नियत कयूं इन जी मना आहे। इन जे करे त उहो ॿियनि क़ौमुनि जो अॻियुनि क़ौमुनि जो रवाजु हूंदो, आदत हूंदी त सीरी जे लाइ उथंदा ई कोन हुआ, बसि वरी राति जो खाई पी सुम्ही पवंदा, बसि सुबुह जो वरी नियत करे छॾींदा हुआ। त इन जी इस्लाम असांखे मना कई आहे कि तव्हां सीरी जे लाइ उथो ऐं जेकॾहिं तव्हांखे कुझु तलब आहे त ठीकु आहे खाओ, वरन त पाणी जो गिलास या ॿियो न त हिकु खजूर तव्हां खाओ, त उन जे लाइ तव्हांखे सेरीअ में बरकत थींदी। छो त सेरीअ वारो खाधो उन में अलाह पाक वरी तमामु वॾी बरकत रखी आहे। थोरी बि जेका शइ आहे त उन में सॼे ॾींहं जी जेका आहे असांजी कमी पूरी थी थी वञे, त उन जे करे इन जो इहतमाम करणु खपे। सेरी जो जेका पंहिंजी तबियत मुताबिक़
जेतिरी बि असांखां गुंजाइश हुजे या जेकी तबियत इजाज़त ॾिए उन मुताबिक़ सेरी असांखे करणु खपे। अॻे जो दौर हूंदो त माण्हू काफ़ी माना सवेरे राति जो सुम्ही करे अधु राति गुज़ारे पोइ सेरीअ टाइम उथंदा। उहा हिकिड़ी जेकी असांजी माइरी हूंदी उहो टाइम ते उथारींदियूं ऐं ॿारनि खे त सफ़ा माना मानी वञी तयारु थी वेंदी। लेकिन अॼुकल्ह जा माण्हू सुम्हनि ई नथा जो सेरी टाइम उथनि, माना उहा शइ रही ई कोन्हे, उहो अहसासु उहो जज़्बो अॼुकल्ह त ईअं जाॻनि ई था 3-4 वजे ताईं, पोइ अॻो पोइ सेरी करे पोइ सुम्हनि था। उन लाइ छा चवणु चाहींदो? न इहो बि मुनासिबु न आहे, त बहितर आहे त राति जो आराम बि कजे, छो त जिस्म ऐं जान जो बि असां ते हक़ आहे। ॾींहं जो इबादत में असांजो ॾींहुं गुज़रे थो त रोज़े में बि आहे, त इनजे करे इन जो एतिमामु करणु खपे त कुम जेको आहे सो आराम थियणु खपे, जिस्म खे असांखे सुकून मिले, आराम मिले। ॾिसो न ॾींहं जो रोज़ो आहे, वरी नमाज़ूं आहिनि, तरावी आहिनि, त इन्हनि इबादतुनि जे ऐं ख़ासि तौर ते मां नौजवाननि खे बि अर्ज़ु कंदुमि जेके रमज़ान मुबारक में राति जो वक़्तु उन ख़ासि तौर ते जाॻनि बि था, ॾींहं जो सुम्हनि था, त उनजे लाइ सिहत जे लाइ बि नुक़सानकार आहिनि। त ॾींहं जो सॼो रोज़ो त रखियो जी, पर पंहिंजे जिस्म ऐं जान ऐं सिहत जो बि त ख़्यालु रखिणो आहे असांखे। जी हदीस में अचे थो इन ले जसदिक अलैक हक़ुन, की तव्हांजे जिस्म जो बि तव्हां ते हक़ आहे, त असां पंहिंजे जिस्म खे पंहिंजो हक़ अदा कयूं, की उनखे आराम ॾियूं, उनखे राति जो वक़्तु सुकून ॾियूं। ऐं राति अल्लाह पाक ठाही आराम जे लाइ, हिकमतूं आहिनि, ठीकु आहे। त उहा जेका बि थोरी अधु कलाक जी जेका आराम आहे, जेको सुकून आहे, उहो असांखां ज़ाया न थिए। इन में जेका रब जी हिकमत आहिनि त उहा असांखे नसीब थींदियूं। सही बिल्कुलु। त अॼुकल्ह जा जेके नौजवान आहिनि या जेकी बि आहिनि सॼो ॾींहुं माना सुम्ही करे बग़ैर निमाज़ इबादत करे इफ़्तार जे टाइम बसि उथी पोइ चवनि था हीउ रोज़ो असांजो क़बूल थियो। नमाज़ुनि जी बि पाबंदी करणु ज़रूरी आहे, ठीकु आहे। रोज़े सां गॾोगॾु असांखे नेकियूं बि करणियूं आहिनि, गुनाहनि खां बि बचणो आहे। रोज़े जो मक़सदु बि इहो आहे की इबादत लाइ असां राग़िब थियूं ऐं उन सां गॾोगॾु गुनाहनि खां पाण खे बचायूं, ठीकु आहे। हाणे ठीकु आहे, असां जेकॾहिं रोज़ो त रखियोसीं, पर हाणे जेकॾहिं इबादतूं न आहियूं, निमाज़ुनि जी पाबंदी न आहे, त उन में असांजे रोज़े जो अजर सवाबु घटिजी वेंदो। उन दुनिया जे मफ़ाद जे लाइ, दुनिया जे मक़ासिद जे लाइ असां केॾी महिनत था कयूं, ठीकु आहे। त असांखे हर क़िस्म जो फ़ाइदो पहुचे, पूरो जो पूरो नफ़ो पहुचे ऐं को बि असांजो नफ़ो मिस न थिए, ठीकु आहे, घटि न थिए। त हीउ दीन जो जेको इस्लाम जो अजुर आहे, उन में बि असांखे इन ख़्याल जो रखणु खपे त बिल्कुलु असांखां का बि नेकी मिस न थिए, नमाज़ असांजी जमायत सां अदा थिए, छो त हिकु फ़र्ज़ जो सवाबु 70 फ़र्ज़नि जे बराबरि थी थो वञे, नफ़िल जो सवाबु फ़र्ज़ जे बराबरि थी थो वञे। एॾी अल्लाह पाक जे तरफ़ां हिकिड़ी नेकियुनि जी ईअं सम्झो सेल लॻी वई आहे, त उन में असांखे उनजो फ़ाइदो वठणु खपे, ठीकु आहे। जीअं त हिकु फ्री उहे अलॻि, वरी हर शइ माना हर हिकिड़ी नेकी ते असांखे डबल जेके आहिनि असांखे नेकियूं मिलनि ऐं असांखे असांजे उनमें लिखजियूं वञनि, त असांखे इन शइ ते घणो मतिलबु फ़ाइदो वठणु घुरिजे। इनाम ते थोरी अमल थोरो ऐं इनाम वधीक, ठीकु आहे। जीअं उस्ताद माशाअल्लाह इहो जेको आहे प्रोग्राम आहे, त कैश इनामात बि आहिनि, त हिकिड़ो तरक़ी ख़ुशी थिए थी। त अहिड़े नमूने सां अल्लाह पाक जी तरफ़ां बि हिकिड़ा इनाम जूं बारिशूं शुरू थी वियूं आहिनि। बिल्कुलु जीअं मूं चयो त जीअं नाज़रीन खे त तव्हांखे सुराण चांहि में की अगरि कैश इनाम ज़ाहिर ॻाल्हि आहे त उन्हनि खे वठणी पवंदी सुराण चांहि, त उन में उनखे कैश इनामात ॻोल्हणा पवंदा। इन जे करे असांखे अगरि नेकियूं करणी पवंदी त निमाज़ इबादत जे लाइ असांखे जदोजहद कोशिशि करणी पवंदी, ऐं सुस्ती छॾणी पवंदी, ऐं इन्हनि इबादतुनि जो जेकॾहिं असां सही तरीक़े सां इहतमाम कंदासीं त इन जो वरी असरु पोइ काफ़ी ताईं रहे थो, ठीकु आहे। जेकॾहिं पूरे रमज़ान जो असां एहतराम रखियोसीं, उनजी इबादतुनि जो ऐं रोज़नि जो ख़्यालु रखियोसीं, त वरी उनजा असरात इहे आहिनि की उहे अॻिते हली करे अॻियनि महीननि में बि असांखे काफ़ी उनजो रूटीन बि थी वञे, ऐं बिल्कुलु उहा असांजी ईमान में इज़ाफ़ो अची थो वञे। अच्छा, काफ़ी अक्सर मूं ॾिठो आहे त माण्हू निमाज़ पढ़ंदे पढ़ंदे मूं अक्सर ॿुधो आहे चवनि त असांजो ध्यानु हटिजी थो वञे, रकातूं विसरी थियूं वञनि, उन लाइ छा चवणु चाहींदो? मां पहिरियों ब्रेक वठी वठां, पोइ इन ॻाल्हि जो तव्हां जवाबु वठूं था। नाज़रीन, वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, ऐं हिन प्रोग्राम सां ताउन कयो आहे सुराण चांहि ऐं हुन सां गॾोगॾु किंग टॉक्स मच्छरनि जो स्प्रे ऐं बॉडी स्प्रे क्राउन कार्डिनॉन सां गॾु रहिजो।